अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 डिसंबर थर्सडे ऐं सुबुह जा टाइम थियो आहे तक़रीबन 8:30। मां हिते वेठी आहियां ऐं ज़हरा जो वेट थी कयां अचण वारी हूंदी। ऐं हीअ तव्हांखे यादि हूंदो त मां वठी आई हुअमि संडे मंडे कंहिं बि बाज़ार मां। सो हीअ हिन जा धागा आहिनि। त सभिनी खां पहिरियों त हिननि धागनि खे मां कंहिं पाठे ते या पेपर ते वेड़ींदमि, छो त हे ईअं गुंजिजी वेंदा, ख़राबु थी वेंदा, त मुंहिंजे लाइ हिननि खे सुलझाइणु मुश्किल थी वेंदो। ऐं पोइ मां सोचां थी त हे मां पंहिंजो प्रोजेक्ट हिते ई रखां हाणे लाउंज में, ऐं जॾहिं बि मुंहिंजो हिते वेहण जो टाइम हुजे त मां हिन खे कंप्लीट कंदी रहां, भरींदी रहां। हिन जी हीअ शिकिल थींदी। हे सॼो हिन ते ट्रेस थियल आहे ऐं हिन जा धागा बि गॾु मिलियल आहिनि। बहितरीनु कपिड़ो आहे। ईअं सम्झो हीअ मुंहिंजी लॉटरी निकिती हुई। नओं पैक्ड हे मूंखे हिकिड़ो मिलियो। सो हीअ आहे मुंहिंजो नओं प्रोजेक्ट, जेको मुंहिंजो हिते टीवी ॾिसण वारे टाइम ते ऐं सुबुह जो जीअं ज़हरा कमु कंदी आहे त मां हिते वेठी हूंदी आहियां, त उन टाइम में मां थोरो थोरो करे भरींदमि। सो सभिनी खां पहिरियों हिननि धागनि खे मां जेको आहे हिकिड़े पाठे ते वेड़ियां थी, अलॻि अलॻि कलर्स खे, त जीअं मूंखे आसानु थी वञे हिन खे इस्तेमालु करणु। 10 थिया आहिनि हाणे, ऐं ज़हरा हली वई कमु करे, ऐं मां इन विच में ॿिया बि घर जा ॿिया बि कमु कयमि ऐं हीअ एम्ब्रॉयडरी बि कई। सो बिल्कुलु हीअ हिकिड़ी थोरी लाइन भरियल हुई जंहिंखे मां एतिरो करे वई आहियां। हिन खे मां प्रॉपर टाइम न ॾींदमि, हे हिते ईअं ई रखंदमि त जीअं मां जॾहिं बि हिते वेहां टीवी ॾिसण लाइ या रेस्ट करण लाइ, या ज़हरा वेठी हूंदी आहे त उनजे लाइ मां हिते वेठी हूंदी आहियां विच ते, त मां हिन खे भरींदी रहंदमि। ऐं धागा मां हीअं पाठनि ते वेड़े छॾिया आहिनि त जीअं ख़राबु न थियनि। हीअ बचियल टुकड़ा गंद में वेंदा। सो हाणे मां नाश्तो न कयो आहे ऐं मां पंहिंजी मानी पचाए छॾी हुई ज़हरा जी मानीअ सां गॾु। ठीकु आहे, हे थाम पिया आहिनि हिते खीर करण लाइ, हाणे रखियो आहे। ऐं मानी मां पचाए पंहिंजी हिन बॉक्स में विझी छॾी त जीअं नरम पई हुजे। ॿोड़ ही राति वारो आहे, जेको मां मच्छीअ जो मज़ेदार ॿोड़ पचायो रस वारो। सो इहो हाणे हिन महिल 10 बजे मां खावां थी। इन खां पोइ पंहिंजियूं दवाऊं वग़ैरह खाईंदमि, मुंहिंजो टाइम हूंदो आहे। ऐं हाणे पोइ तव्हां सां मुलाक़ात थींदी। मां અહીંયા मथे, छो त मूंखे बास्केट खपे हिन पंहिंजी एम्ब्रॉयडरी वारे प्रोजेक्ट खे रखण जे लाइ। उहा सुगन जे कमरे में आहे। हलूं था अंदरि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मां खणंदमि बास्केट। सुगंध भर्त जी शौक़ीन, त उन जा बि इहे धागा वागा हिते शयूं कुझु पयूं आहिनि। सो इहा बास्केट मूंखे खपे। हीअ बास्केट मुंहिंजी मोस्ट फेवरेट बास्केट आहे, जेके मां डिफरेंट क्राफ्ट एग्ज़िबिशन्स मां वठंदी रहंदी आहियां। सो हलूं था। हिननि खे ईअं रखणु ऐं खणणु आसानु थींदो, इन करे हमेशह मां जेका बि शइ शुरू कंदी आहियां उहा उन बास्केट में, कंहिं न कंहिं बास्केट में विझंदी आहियां। ऐं कपिड़ो त फोल्ड करे सघां थी, पर हीअ जेको आहे न, सॼो वॾो पाठो हुयो मां फाड़े छॾियो। सिर्फ़ु हीअ हिकिड़ो रखियो अथमि त जीअं मूंखे कलर्स जो जेको चार्ट आहे मुंहिंजे साम्हूं हुजे, त मां उन हिसाब सां हिन में कमु कंदी रहां। सो इहो थी वियो सेट, ऐं हाणे इहो हिते पियो हूंदो। मुंहिंजो अॼुकल्ह रिली सिबण जो शदीद मूड आहे, ऐं मां सोचियो हुअमि पहिरियों त पंहिंजा 2 या 3 वॻा सिबंदमि, पोइ मां रिली ठाहींदमि। पर न, मूंखे सफ़ा वॻा सिबण ते दिलि कोन थी चए। कहिड़ो मां अचां वञां थी केॾां, त कहिड़ी ज़रूरत आहे, एॾा कपिड़ा आहिनि कबट में, मापनि नथा। सो बहरहाल, त मां ही जेके पहिरियों हाणे रिलियूं ठाहे चुकी हुयमि, 7 अलाए 8 ठाहियूं, यादि नथो अचे, उन्हनि मां बचियल ही टुकड़ा आहिनि। ठीकु आहे। सो हिननि खे मूंखे अलॻि अलॻि करिणो आहे डिफरेंट कैटेगरीज़ में। मिसाल जे तौर ते जीअं हे मुंहिंजो हिते हीअ बास्केट ठहियलु आहे, हिन में पटियूं आहिनि सभु, त इन पटियुनि मां मां ठाहींदमि चोटियूं, जंहिंमें मुंहिंजा इहे वॉल हैंगिंग्स ऐं मैक्रामे टाइप मां होल्डर्स ठाहींदी आहियां। उन खां पोइ कलर वाइज़ मां हिननि खे अलॻि कंदमि। हे कुझु ॿारनि जे कपिड़ा सिबियमि, उन्हनि मां बचियल आहिनि। कुझु बाक़ी हे रिलियुनि मां बचियल आहिनि, नंढा नंढा पीसिस, नंढा नंढा टुकड़ा अहिड़ा तव्हां ॾिसो, जेके बज़ाहिर कंहिं सम्झ में नथो अचे त कहिड़े कमु ईंदा। सो हिननि मां कुझु मां ठाहींदमि मल्टी कलर पटा बॉर्डर्स, ऐं कुझु मां अलॻि अलॻि कलर्स जूं मूं वटि थेलियूं ठहियल आहिनि सभिनी रंगनि जूं कपिड़नि जूं, त मां हिननि खे उन हिसाब सां कलर वाइज़ बि धार कंदमि, ऐं जिन मां बॉर्डर्स ठाहिणा आहिनि उहे धार कंदमि, जिन मां मूंखे इहे चोटियूं ठाहिणियूं आहिनि अहिड़ियूं सनियूं ऐं डिघियूं पटियूं, उहे बि धार कंदमि।
सो इहो ज़रूरी आहे त मां पहिरियों हिननि खे ऑर्गेनाइज़ करे वठां, न त नवां प्रोजेक्ट शुरू कंदमि वरी उन्हनि जो बचंदो कुझु न कुझु त पोइ ॾाढो जेको आहे न संभालणु मुंहिंजे लाइ मुश्किल आहे। सो सभिनी खां पहिरियों मां हिननि सभिनीनि जो कुझु न कुझु करे वठां, जीअं बि मूंखे हिननि खे ऑर्गेनाइज़ अरेंज करिणो आहे ऐं हिन मूंखे ॾाढो सारो टाइम लॻण वारो आहे। 11:15 थिया आहिनि पूरा, ऐं हिन सॼे ढेर मां हे कुझु पीसिस अलॻि कया आहिनि जेके मां पंहिंजे नई रिलीअ जे नए प्रोजेक्ट में यूज़ कंदमि। हिकिड़ी हीअ बिल्कुलु तमामु वॾा वॾा पीसिस आहिनि, इहे अलॻि कया आहिनि, ऐं हे सफ़ा टाइनी पीसिस, यानी तव्हां ॾिसो हीअ ॾिसो केतिरा आहिनि, ठीकु आहे। सो इहे हाणे हे सॼा रेड जा मां हिते अलॻि कया आहिनि, पर्पल जा लाइट डार्क सभु शेड अलॻि कया आहिनि, ब्लू जा सॼा शेड्स, ग्रीन जा, ऑरेंज ऐं पीच मिक्स, येलो, लाइट डार्क ब्राउन, ऐं हे पिंक जा लाइट डार्क सभु शेड। सो हाणे ही सभु त जेके डिगड़ियूं डिगड़ियूं आहिनि इहे अलॻि अलॻि पंहिंजी थेलियुनि में वेंदियूं जेके ऑलरेडी मुंहिंजूं ठहियल आहिनि। हीअ सॼी बास्केट भरे मां कढी आहे जंहिंमां मां फाइनली चोटियूं ठाहींदमि, जंहिंजा मां वॉल हैंगिंग्स ऐं जेके होल्डर्स वग़ैरह ठाहींदी आहियां। ऐं हे मां पीसिस कढिया आहिनि बॉर्डर्स ठाहिण लाइ। हे सभु डिघियूं डिघियूं पटियूं आहिनि, ठीकु आहे। पटियुनि जी सूरत में आहिनि, सॼा डिफरेंट कलर्स में, डिफरेंट प्रिंट्स में। त मां सोचां थी त स्टार्ट कंदमि मां हिननि खां, त मां बॉर्डर ठाहे पहिरियों पूरो कयां, ऐं जॾहिं बॉर्डर्स ठही वेंदा न वरी हिननि मां ईअं रंग रंग जा पीसिस बचंदा, नंढियूं नंढियूं ज़रड़ियूं बचंदियूं, त उहे वरी ईअं ई कलर वाइज़ पंहिंजे पंहिंजे हुन ज़ख़ीरे में हलियूं वेंदियूं। सो हे पटो अगरि मुंहिंजो ठहियलु हूंदो, बॉर्डर ठहियलु हूंदो, त जेका बि रिली मुंहिंजी ठही वेंदी त उनखे मां आराम सां इहो पटो हणी सघंदमि। सो स्टार्ट मां हिन बॉर्डर खां थी कयां, रिलियुनि जो जेको 900 मां कमु शुरू थी कयां। ऐं उनखां अलावा हीअ सभु शयूं जेके मां हीअ कपिड़ा जमा थी कयां, नंढा नंढा पीसिस, ऐं छो त हिननि मां कोई बि वॾो पैच न निकिरंदो, हीअ नंढा नंढा आहिनि, हर क़िस्म जा ग्रीन या हर क़िस्म जा ऑरेंज, हाणे हिन मां छा ठहंदो, ठीकु आहे। सो इहे मां ज़िंदगी रही त इहे बि मां यूज़ कंदमि ऐं मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं इन खां पहिरियों हिननि जो टाइनी पीसिस जो यूज़ जी वीडियो ठहियलु अथव मुंहिंजे चैनल ते, तव्हां ॾिसी सघो था त मां पास्ट में हिननि मां छा छा ठाहे चुकी आहियां, त उहो मौजूदु आहिनि वीडियोज़, तव्हां सर्च कजो ऐं जेकॾहिं ॾिसणु चाहियो त। ऐं फ़िलहालु मां हिननि खे सभिनी खे कैटेगरी वाइज़, कलर वाइज़ हिननि जे ज़ख़ीरे में जमा करायां। उन खां पोइ इनशाला मुंहिंजो नेक्स्ट जेको हाणे प्रोजेक्ट आहे अॼु खां ई इनशाला, त मां हीअ बॉर्डर्स ठाहिणु शुरू थी कयां, ऐं अॼु में केतिरो थी ठाहे सघां उहो पोइ तव्हांखे ॾेखारींदमि। टाइम थियो पूरो 1:30, ऐं मां कंटिन्यू हिते सिलाई कंदी रही आहियां। यकीन कयो त एतिरी देरि खां सिर्फ़ु मूंखे इहो ज़हन में बि हीअ पटी हणी वठां त उतां थी, हीअ पटी हणी वठां त उतां थी, इन चकरनि में हिकिड़ो इहो पीस ठाहियो अथमि, हिकिड़ो हे पीस ठाहियो अथमि, ऐं हिकिड़ो हीअ हेॾो वॾो पीस ठाहियो अथमि। सो इन्हनि मां ठहंदा रिलीअ जा पटा, ऐं अञा एॾा सारा पीसिस पिया आहिनि, पर हीउ कमु खुटण जो न आहे, इन करे हाणे हलां थी। ऐं ॿियो त अगरि हिननि मां पटो कीअं ठहंदो, रिलीअ जो बॉर्डर कीअं ठहंदो, जेकॾहिं कोई बि इहा वीडियो ॾिसणु चाहे त फैब्रिक स्ट्रिप यूज़ बाय नसरीन वफ़ाई तव्हां लिखंदव न, त उहो तव्हांखे 1-2 वीडियोज़ अहिड़ियूं अची वेंदियूं, जंहिंमें हिकिड़ी पटे जी बि हूंदी, हिकिड़ी ॿी बि आहे, त तव्हां उहो ॾिसी सघंदव। त मां हिननि सन्हनि सन्हनि पटियुनि जो कहिड़ो इस्तेमालु कंदी आहियां। सो अज़ान त अची वई आहे, काफ़ी देरि थी वई आहे, हे कमु खुटण जो न आहे, इहो सिलसिलो हिते ईअं जारी रहंदो। हिनखे हिते मां ईअं ई थी छॾे वञा, कोशिशि कंदमि त अॼु मां हिनखे वरी हितां ई कंटिन्यू कयां। सो हलूं था किचन में। किचन जी इहा सूरत हाल आहे, चांवर हाणे भिॼाईंदमि 1:30 बजे, ऐं थांव मां हिते फैलाए वई हुअमि जेके तक़रीबन ड्राई थी चुका आहिनि। ऐं उनखां अलावा मूंखे भाॼीअ में कुझु न आहे ठाहिणो। सो ही कल्ह पालक दाल पचाई त काफ़ी सारी पई आहे, असां 2 ॼणनि जी थी वेंदी, इन लाइ मां कुझु एक्स्ट्रा नथी पचायां। सो धाणा कटिया पिया आहिनि, दाल गरम करे उन में इहे फ्रेश धाणा विझंदमि त जीअं थोरो टेस्ट हुनजो वधीक सुठो लॻे। सो हिन महिल मां चांवर भिॼाइण खां पोइ निमाज़ पढ़णु वेंदमि, तेसि ताईं चांवरनि खे भिॼण जो टाइम मिली वेंदो, ऐं मोटी अची मां चांवर बि पचाईंदमि ऐं किचन खे बि हितां सामान वाइंड अप कंदमि। 4:15 थिया आहिनि, ऐं हाणे 3 पहिरीं जी अज़ान आई आहे। हिते मां हीअ शयूं खोले चुकी आहियां। हीअ मुंहिंजी हिकिड़ी प्यारी भेण, मुंहिंजी व्यूअर्स मां निघत, उन ही कुझु कपिड़ा मोकिलिया आहिनि शादियुनि जे सिलसिले में। सो इहे खोले हिते सिर्फ़ु रखिया अथमि हाणे, ऐं लाइट बंदि आहे, इन करे थोरो मज़ो ख़तमु थी वियो। मुंहिंजी सिलाई बि अध में रहिजी वई आहे, मुंहिंजा सॼा कम बि रुकिजी विया आहिनि। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, ॾाढा प्यारा कपिड़ा मोकिलिया अथनि। यकीननि कंहिं न कंहिं ज़रूरतमंद जे कमु अची वेंदा। लख महिरबानियूं, कुर्ब थोरा तव्हांजा जो मूंसां ईअं साथ ॾेई बीहो था, त मूंखे वधीक हौसलो मिले थो, वधीक कमु करण ते दिलि थी चाहे। सो अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो। जेको कुझु बि तव्हां मोकिलियो आहे उहो अलाह साईं तव्हांजी नेकी क़बूल करे,
सो थैंक यू सो मच, जज़ाकल्ला। हाणे वेंदमि मां, टे पहिरीं जी निमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ मां वॉक करणु वेंदमि, ऐं वॉक खां पोइ मोटी अचे जेको बि थींदो इनशाला तव्हां सां शेयर थींदो। अॼु मुंहिंजो पको प्रोग्राम हुयो त मां मंझंदि जो लेटंदमि न, मां सिलाई कंदमि। एॾी मुंहिंजी दिलि ख़ुशि पई थिए इहो रिलीज़ जो कमु शुरू करे, पर छा आहे जो लाइट हली वई 2:30 बजे खां लाइट वई आहे, ऐं हाणे तक़रीबन लाइट खे 2 कलाक थियण वारा आहिनि वेंदे वेंदे। सो ॾिसूं था छा थो थिए। 5 में 10 मिंट आहिनि, सीउ एॾो शदीद आहे, मां सॉक्स पाता आहिनि सफ़ा बर्फ़ वांगुरु जे न मौसम थी वई आहे, ऐं वॉक करण लाइ ॿाहिरि वियमि त हवा मूंखे बीहण न ॾिनो, माना एॾी थधी हवा हुई जो बिल्कुलु मूंखे लॻे पियो मुंहिंजे जिस्म आर पार थी वेंदी। मां अधु तस्बीह बि न पढ़ी, 3-4 घर रुॻो अॻियां वियमि ऐं मां मोटी आयमि। हाणे मां हिते ठाहियां थी पंहिंजे लाइ चांहि, ऐं सुभाणे खां इनशाला मूंखे लॻे थो त मां स्वेटर पाए पोइ वेंदमि, ऐं चांहि सां गॾु गॾु मां इंजॉय कंदमि। मंझंदि वारा थोरा बचियल चांवर आहिनि, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे चांहि ऐं फ्रेश चांवर खाइण में। सो फ्रेश मतिलबु ईअं जीअं मंझंदि वारा आहिनि त शाम जो खावां, या राति वारा आहिनि त सुबुह जो खावां, फ्रिज जा रखियल न हुजनि, फ्रिज जा रखियल मूंखे न वणंदा आहिनि। सो हाणे मां इहो कंदमि इंजॉय, ऐं उनखां पोइ वापसि वञी मां पंहिंजी सिलाई ते वेहंदमि, छो त मुंहिंजो सॼो साथ सिलाई मशीन में ऐं उन्हनि कलर्ड कपिड़नि में रंगनि में अटकियल आहे। सो पहिरियों इहे कुझु खाई वठां, पाण खे थोरो गर्मी पहुचायां। 6:15 थिया आहिनि ऐं सांझी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। निमाज़ खां पहिरियों हे मां काफ़ी सारा पीसिस ठाहे चुकी हुयमि, हे पोइ ठाहियो आहे ऐं हे बि पोइ ठाहियो आहे, हे त मां तव्हांखे ॾेखारिया पहिरीं। उनखां सवाइ हे ॿिया नंढनि पीसिस मां, नंढनि पटियुनि मां, हे वॾनि वॾनि पटियुनि मां ठाहिया आहिनि, ऐं हे जेके हिन हाणे नंढा पीसिस, नंढियूं पटियूं, उहे थी पाण में ॻंढियां हे। सो इहो सिलसिलो जारी रहंदो। हलूं था किचन में, पहिरियों थोरी राति जी मानी जी तयारी कयां। हे कटिंग्स हिते जमा थियूं थियनि, इहे माना इहे उहे कटिंग आहिनि जेके मां बि छॾे थी ॾियां सोचो इहे कचिरे में वेंदियूं, डस्टबिन हेठां पासीरी लॻी पई आहे। सो अञा टुकड़ा पिया आहिनि, अञा वॾा पीसिस बि आहिनि, वॾियूं पटियूं बि आहिनि, हे त जेतिरो थी सघंदो त अञा इहे मां ॻंढींदी रहंदमि। शाम जो उतां फ्रूट वारो गुज़रियो त बसि उनखां थोरा ज़ैतून ऐं केला वरिता, छो त बाक़ी फ्रूट त असां वठी ईंदासीं संडे बाज़ार मां। हिते मां चिकन कढी रखियो काफ़ी देरि खां। सो मां राति जो ठाहींदमि चिकन जी ढाबा स्टाइल कढ़ाई। ढाबा स्टाइल चिकन जेको आहे मुंहिंजी अथव रेसिपी मौजूदु। सो टमाटर सुराण कटे रखिया, चिकन मां कढी रखियो सवेर। सो हाणे बसर वसर कटींदमि ऐं उनखां पोइ राति जो जेको आहे भाॼी ठहंदी, मानी पचंदी। सो त मंझंदि जो चांवर था पचायूं त राति जो मानी खाईंदा आहियूं। इहो कमु थींदो हिन महिल, वरी पोइ ॿोड़ खे दम ॾियण खां पोइ तव्हां सां मिलंदमि। सो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो व्लॉग, ऐं मां अॼु इलाही ख़ुशि आहियां छो त मां पंहिंजी मर्ज़ीअ जो कमु कया। ख़ैर मां कमु त रोज़ ई पंहिंजी मर्ज़ीअ जा कंदी आहियां, पर एतिरनि ॾींहंनि खां हिकिड़े टाइप जो कमु पई कयां। अॼु वरी ॿिए टाइप जो कमु शुरू कयमि, सुबुह जो एम्ब्रॉयडरी कयमि, मंझंदि खां पोइ कंटिन्यू, बल्कि मंझंदि खां पहिरियों बि जेको आहे रिलीज़ जो कमु कयमि। इहो बॉर्डर ठाहे वठां, आसानु हूंदो आहे जॾहिं रिलीज़ सिबजी वञे ऐं बॉर्डर हिकिड़ो रेडी हुजे त बसि खणी हणिणो पवंदो आहे, त इन सां मूंखे इलाही सहूलियत थी वेंदी आहे, छो त मां पहिरीं इहो तजुर्बो करे चुकी आहियां। ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर मां आदि निगत जी शुक्रगुज़ार आहियां, ॾाढो सुठो लॻो मूंखे एतिरो ट्रस्ट करणु ऐं एतिरी तकलीफ़ करे मूं ताईं शयूं पहुचाइण, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इहो अलाह जो करम आहे मूं ते। ऐं हिन पासे तव्हां ॾिसंदव त मुंहिंजी सिलाई मशीन पई आहे मुंहिंजे पोयां, ऐं कपिड़नि जा टुकड़ा फैलिया पिया आहिनि, छो त इहा मां सिलाई ॿीहर हिते कंटिन्यू करणु चाहियां थी ॾिसां। ऐं ॿोड़ खे दम ॾेई आई आहियां, हितां उथी वञी मानियूं पचाईंदमि, छो त चिकन आहे, ॿिनि माण्हुनि जो ॿोड़ केतिरी देरि में पची वेंदो। इलाही सारो हुजे चिकन त उनखे थोरो टाइम लॻंदो, पर 2-4 बूटियूं जल्दी ठही थियूं वञनि। सो बहरहाल, ऐं घणो कुझु दिलि चए थी ॻाल्हाइण जे लाइ। कंहिं मूंखां पुछो त लेसिस कीअं वठिजनि, कपिड़नि सां गॾु वठिजनि, कपिड़नि खां पोइ वठिजनि। ऐं सॉरी मूंखे सफ़ा नालो यादि नथो अचे, उन्हनि जे नाले पोयां मुहम्मद हुयो। मां हुनखे जवाबु हिकिड़ो मुख़्तसिर त ॾिनो, पर डिटेल जवाबु इहो थी ॾियां त मुंहिंजो तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं कपिड़ा वठंदी आहियां मां ऐं मूंखे हुन ते लेस हणी हूंदी आहे त अक्सर मां ईअं बि कंदी आहियां त लेस उन महिल वठी अचां। पर कॾहिं ईअं बि थींदो आहे त मूंखे फ़िलहालु इहे सिबराइणा न आहिनि त ईअं ई वठी अची रखी छॾींदी आहियां, पोइ जॾहिं सिबराइणा हूंदा आहिनि त लेस वठंदी आहियां। मां त ईअं बि कयो आहे त लेस वणी वई त उहा वठी छॾी, पोइ उनजे लाइ वॻो वरितो। सो मां अनोखा कमु कंदी आहियां, डिपेंड करे थो। ऐं हुन इहो बि चयो त केतिरा कपिड़ा टेलर खे ॾिजनि, भई असांजो त हिसाबु किताबु ई थोरो निरालो आहे। ऐं हूअं जनरली ऊन्हारे में सियारे में सिबराइबा आहिनि,
इहो रूल बि हुजणु खपे। सो असां वटि हूंदा आहिनि काफ़ी सारा, पोइ पिया हूंदा आहिनि सुस्तीअ में, चवंदा आहियूं ज़रूरत न आहे, नथा सिबरायूं। कोई गिफ्ट में अची विया, को किथे वणी वियो वॻो वठी छॾियोसीं, त ईअं जमा थी वेंदा आहिनि। सो बहरहाल हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिसाबु आहे, ऐं बहितर इहो ई आहे त कपिड़ा पहिरियों वठी लेसिस पोइ वठिजनि। सो इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं रोज़मर्रा ज़िंदगीअ जूं जेके असां सभु हिक ॿिए खां पिया था सिखूं। सो अॼु जो ॾींहुं मुंहिंजो ॾाढो सुठो गुज़रियो, ॾाढो प्रोडक्टिव माशाअल्लाह। ऐं थकिजी बि पई आहियां, मुंहिंजी पुठीअ में सूर न मतिलबु थक ॾाढो फील थो थिए। सो कुझु रेस्ट बि कंदमि, कुझु कम बि कंदमि, अल्हम्दुलिल्लाह। सो इहो अॼु जो व्लॉग हुयो, ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। मूंखे उमेदु आहे त तव्हां मूंखे हिन जो रिस्पॉन्स ॾींदव यकीनन। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, इनशाअल्लाह। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे हा, सुभाणे त फ्राइडे आहे, सुभाणे वारो व्लॉग किथे आहे? सुभाणे वारो त लाइव सेशन आहे। ओहो, हलो ठीकु आहे, सुभाणे वारो लाइव सेशन आहे। सो ज़िंदगी रही अगरि त लाइव मुलाक़ात थींदी। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह भाई।